रतोदरो खां ख़बर शामिल कंदा हलूं त असिस्टेंट कमिश्नर रतोदरो घोष बख़्श जतोई म्यूनिसिपल अमलदारनि अमले ऐं पुलिस साण करे नवंदरो में हद दख़लियूं हटाइण लाइ ऑपरेशन शुरू करे छॾियो आहे। शहर जे जग चौक खां अला वारे टावर ताईं रोड जे ॿिन्ही तरफ़नि खां फुटपाथनि ताईं कयल गैर कानूनी अॾावतनि ऐं हद दख़लनि खे ट्रैक्टर जी मदद सां बिल्डोज़ करे हद दख़लनि खे हटायो पियो वञे। ऑपरेशन दौरान दुकाननि जे ॿाहिरनि धिकनि तोड़े ॾाकड़ियनि ऐं ॿियनि हद दख़लनि खे म्यूनिसिपल अमले जी मदद सां हटाइण जो सिलसिलो जारी हो। इंक्रोचमेंट ऑपरेशन दौरान एसी रतोदरो सां गॾु हाफ़िज़ मुश्ताक अहमद कोरेजो म्यूनिसिपल अमलो ऐं पुलिस एहलकार गॾु हुआ, जिते मीडिया खे एसी रतोदरो घोष बख़्श जतोई जो ॿुधायो त सिंध हाई कोर्ट जे हुकुम तहत हद दख़लियूं हटाइण लाइ ही कार्रवाइयूं करे रहिया आहियूं। ख़ासि तौर ते नवंदरो शहर में जग चौक खां अला वारे टावर ताईं रोड जे नए सिर तामीर जो कमु शुरू थी रहियो आहे, जंहिं करे हद दख़लनि सबबि रोड जी तामीर में रुकावटूं पेश अची रहियूं आहिनि। रोड जे ॿिन्ही तरफ़नि खां फुटपाथनि ताईं हद दख़लनि खे हटाए रहिया आहियूं त जीअं रोड जी तामीर बहितर नमूने थी सघे।